अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो बरकत शेख। अज मां पहुतो आहियां हिते कींझर ठटे वारे रोड ते कींझर जे ओरियां सोंडा कब्रिस्तान में, जेको इंतहाई क़दीमी कब्रिस्तान आहे। जेको हींअर तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था, हिननि जे क़बरुनि जा ऐं हिननि जा इहे आसार आहिनि। जेके कई क़बरूं त हिते नेसारजी चुकियूं आहिनि, के ड्रही चुकियूं आहिनि। हीअ इंतहाई क़दीमी कब्रिस्तान आहे। हीअ मोहम्मद बिन कासिम खां बि घणो अॻु जो कब्रिस्तान आहे। अवां हीअ ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां, हीअ कई एकड़नि में आहे, घटि में घटि 50, 60, 70 एकड़ में हीअ कब्रिस्तान आहे। हिन पासे न वेंदे ता हद नज़र ओ होसी ताईं आहे। ऐं इन खां अलावा हीअ जेतिरो बि कब्रिस्तान आहे, हीअ तव्हांजे नज़र में तव्हां ॾिसी सघो था। हीअ एतिरो ई इन खां वधीक कब्रिस्तान हुन पासे ॿुधायो थो वञे। अॼु हिन कब्रिस्तान खे तव्हांखे मां ॾेखारियां थो त भई हिते छा आहे छा न आहे। हितां जूं क़दीमी क़बरूं, क़दीमी कब्रिस्तान जूं चिटसाली उन दौर जी जॾहिं सोढनि जूं क़बरूं हुयूं। सोढा क़ौम जी कब्रिस्तान जा ही क़बरूं आहिनि, उहे हुननि जा आसार आहिनि। अॼु बि क़बरूं जी जेका हालति थी आहे, जेका ही थंभा आहिनि, हीअ अॼु बि तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजी ज़ेरे नज़र आहिनि। तव्हां ॾिसी सघो था कई क़बरूं मेसारजी चुकियूं आहिनि। हीअ सभु कुझु तव्हांजे साम्हूं आहे। हलंदा तव्हांखे ॾेखारींदा तो। अॼु सोंडा में मौजूदु आहियूं। हितां जो इंतहाई क़दीमी कब्रिस्तान, सोढा बिरादरी, सोढा क़ौम जो कब्रिस्तान, जेको हिते क़दीमी वक़्त खां वधीक मौजूदु आहे। 50-60 एकड़नि ते मुश्तमिल हीअ कब्रिस्तान आहे। थी सघे थो इन खां पाण वधीक बि हुजे, ऐं चई नथो सघां, इहो बि मुंहिंजो अंदाज़ो आहे। तव्हां ॾिसी सघो था, मां तव्हांखे ॾेखारींदो थो हलां। हीअ अॼु बि रिकॉर्डिंग हितां जी तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजी नज़र में आहे। हे क़बरूं ॾिसो, तव्हां नज़र ही भगलू टुटलू सभु क़बरूं तव्हांजे नज़र में आहिनि। तव्हां ॾिसो पूरो कब्रिस्तान तव्हांजी नज़र में। तव्हां आवाम जे साम्हूं अॼु हिकु बुज़ुर्ग में असांजे साम्हूं अॻियां हले पियो। कुझु इन खां मालूम था कयूं, थी सघे इहो कुझु हिस्ट्री हिननि जे बारे में बि थोरो ॿुधाए। हिन खां पोइ पुछा कंदासीं, ॾिसूं था छा आहे। हे क़बरूं उन दौर जूं जेके कुझु त बीठलूं आहिनि। तव्हां ॾिसंदा हलो। अॼु असां हे सोंडा जो कब्रिस्तान, क़दीमी कब्रिस्तान, जंहिंमें हे ॾिसो ॾठल, हीअ सभु टोटल क़बरूं आहिनि। टोटल पूरी क़ौम हुननि जी सोढा बिरादरी क़ौम जी हीअ क़बरूं मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो हेठि पथरनि जे विच में हीअ आसार जेके सिधा आहिनि, उहे बि तव्हां ॾिसो। हीअ चिटसाली उन दौर जूं, हीअ चिटसाली वारी क़बरूं। बाबा साईं तव्हांजो नालो? अस्सलाम वालेकुम। मोहम्मद कासिम। तव्हां पाण? गंदरो आहियां। गंदरो, माशाल्लाह जी। बाबा साईं हाणे तव्हां ॿुधायो हिन जे बारे में, तव्हां कुझु जेको कब्रिस्तान तव्हां ॾिसो पिया न, जी जी जी, सभु सोढा क़ौम जो क़दीमी मोहम्मद बिन कासिम खां बि अॻु जो आहे। सही सही सम्झे जी। हिन कब्रिस्तान ते कई चिटसालियूं ऐं ठाण या हिन में घोड़नि जा बि निशान आहिनि, हुन पासे तलवारुनि जा निशान आहिनि। अच्छा, हा तव्हां अची ॾिसो, माशाल्लाह माशाल्लाह। तलवारूं वग़ैरह वो उन्हनि ते बना जहिड़े तरीक़े सां हिकिड़ो जंगी मैदान हुजे ओड़े हिसाब सां जेको ॾेखारियो वञे थो। ऐं कई पथर माण्हू त खणी बि विया आहिनि। अच्छा, माण्हू ने त पत्थर बि खया आहिनि। खणी विया आहिनि माण्हू, को बि मालकी कान्हे का, को सम्झे मालकी कान्हे का, हुकूमत जो त हिन तरफ़ को बि ध्यानु कोन्हे। ध्यानु कोन्हे असल में। अच्छा अच्छा अहिड़ी क़िस्म जे हथ में जो जे आसार क़दीमा वारनि जी जी क़दीमा वारनि मना हथ कढी विया आहिनि। ॾिसो था तलवारूं रखी सही। हाँ वाकई 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 सही वाकई। घोड़नि वारा फोटू या तस्वीरूं जेके ज़्यादातर हुयूं, हे तलवारूं, हे चिटसाली, ही तलवारूं, ही भातो तीर जो निशान, ही हथ जो निशान आहे शायदि। ही कुझु घोड़ो ॾिसो जी वेठो आहे,
घोड़ो ठहियो पियो आहे हाँ शरीर हाँ जो। हाँ हाँ जेके ये मतिलबु वज़ीर हुक्मरान जेके वज़ीरनि हुक्मराननि ने घोड़ो आहे वाक़ई 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 हा, इहे जेके आहिनि तव्हां ॾिसो पिया सभु कुझु हिन जे मथे पूरो माण्हू हिन मथां खणी विया आहिनि हिकिड़ो माण्हू हिकिड़े हिसाब सां खणी मतिलबु के हू चवण वारो कोन हो ॿियो कुझु कोन माशाअल्लाह अहिड़े तरीक़े सां वॾी शयूं हुयूं के ज़माने में असीं ईंदा हुआसीं नंढा हूंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं अची अच्छा हा त बाग़ीचनि में वॾियूं वॾियूं शयूं हूंदियूं पर उहे शयूं आहिनि ई कोन गुम थी वियूं कढी विया माण्हू अच्छा के चवण वारो कोन हो के चवण ख़बर वारो कोन कोन्हे हो। वाक़ई 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 हीअ माना तव्हांजे अंदाज़े मुताबिक़ घणा एकड़ थींदो 65 में अची वेंदो 60-65 एकड़ आहे एकड़ आहे ऐं हिन खां वधीक डबल हुन पासे आहे। हुन पासे हा आहे। जबल ही असांजी क़दीमी ईदगाह आहे जी जी ये के ज़माने खां वठी इहा ईदगाह इहा मशहूरु आहे पूरे हिन एरिया जा जेके माण्हू आहिनि सही 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 ईदे सही परियां खां 5 किलोमीटर 6 किलोमीटर जे एरिया जे अंदरि जेतिरे बि माण्हू हमचोर सभु माण्हू नमाज़ हिते पढ़ण ईंदा आहिनि। माशाअल्लाह ईदगाह बि आहे हिते ईदगाह इहे साम्हूं आहे मथे ओ हुआ क़दीमी हा इहा क़दीमी अच्छा साम्हूं अच्छा ईदगाह अच्छा 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 वाह साईं वाह वाह साईं वाह माण्हू गॾु थींदा नी माशाअल्लाह माशा